कंधकोट में सिंध यूनाइटेड पार्टी जे मरकज़ी सॾ सॼी सिंध जियां कंधकोट में बि घाटेट रोड महागाई ऐं पाणी जी खोट ख़िलाफ़ शिकारपुर डिवीज़नल सदर ज़रीत बिजाराणी, ज़िले कशमोर सदर दिलमुराद डाहाणी, छोटू ख़ान जखराणी, शाहनवाज़ मरहटो, फज़ल अब्बास कोसो ऐं ॿियनि जी अॻवानी में सिंध यूनाइटेड पार्टी ऑफिस खां प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढी धरणो हंयो वियो। सख़्त नारेबाज़ी अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त मुल्क जी तारीख़ में एतिरी महागाई न थी आहे जो हिन वक़्तु महागाई आहे ऐं पाणी जी शदीद खोट आहे। सिंध में पीअण जे पाणी अणलभ आहे, माल मरी रहिया आहिनि, पेट्रोलियम मसनूआत जी क़ीमतनि मुल्क जे तारीख़ में वाध थियो आहे। इन्हनि आला अख़्तियारनि खां घुर कई आहे त फिलफोर महागाई ते कंट्रोल करे ग़रीब मिसकीन माण्हुनि खे जीअण जो हक़ ॾिनो वञे। ॿी सूरत में सख़्त खां सख़्त एहतिजाज कयो वेंदो।